लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नामियारे ब्यूरोक्रेट ऐं नामियारे सिंध दोस्त नामियारे जमहूरियत पसंद कई एडजेक्टिव साईं जे लाइ चई सघजनि था। जनाब सैयद मोहबुल्ला शाह साहब सां असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। वक़फ़े क़बल मूं जाम सादिक अली साहब ऐं KDA ऐं उनजे रिलेशनशिप सॼो साईं पाण KDA में डायरेक्टर जनरल हुआ, उन KDA जे हवाले सां बि कई कम आहिनि। पर असां फ़िलहालु साईं खां इहो ई पुछूं था त साईं असांखे इहो ॿुधाए त KDA ऐं जाम सादिक पाण में गॾु कीअं हुआ? $1 million question. इन सां बि हिकिड़ो दास्तान वाबस्ता आहे। अच्छा, जेसि ताईं मुंहिंजो ताल्लुक आहे। सो साईं हाणे इन में ॿियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं ज़रूरु। इन में भुट्टे साहिब जी हुकुमरानी जो अंदाज़ उहो बि अची वेंदो। हाणे मां हिते हुजाए 1976 मां हिते प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट में हुयुसि ऐं प्रोग्राम हुजे उहे मुंहिंजो ॿाहिरि वञण जो पढ़ण लाइ। सो 76 जाम साहिब हिते हुजे मिनिस्टर टाउन प्लानिंग ऐं लोकल गवर्नमेंट। हुन सां मां रहियो आहियां, डिप्टी कमिश्नर रहियो आहियां। जैकाबाद में हैदराबाद में तालुक त सभिनी सां थिए थो न, ॿियनि सां बि हिन सां बि। हाणे मां पंहिंजे दफ़्तर में वेठो हा PND में, त फोन थो अचे मूंखे। ॾे ख़बर मामला छा, अॼु मंझंदि जी मानी मूंसां खाईंदे थो। ख़ैर त ईअं पोइ होॾे जेको आहे न रेस्ट हाउस जेको आहे हिल टॉप ते नेशनल स्टेडियम जे भरिसां मथे, चए उते 1 बजे। ठीकु आहे, हाणे चए थो हाज़िर, ठीकु आहे, काई ख़बर कान्हे छा आहे छाजे लाइ। लंच जॾहिं खाई पूरी थी त मूंखे थो चए पोइ ॾे ख़बर तूं चार्ज कॾहिं थो वठे? मूं चयो साईं छाजी चार्ज? चई तोखे ख़बर कान्हे? कहिड़ी शइ साईं? मूंखे त काई ख़बर कान्हे, मां दफ़्तर मां हाणे उथी आयो हेॾे। चई तोखे DG KDA करे पियो अथऊं? मूं चयो साईं मूंखे काई ख़बर कोन्हे, बख़ुदा जेको मां अल्फाज़ त ॿुधायांव थो। मूं चयो साईं इहो कमु कीअं हलंदो? डॉक्टर साहिबु हुनखे उन सां तालुक आहे। मूं चयो साईं मूंखे तव्हांजी बि ख़बर आहे, मूंखे पंहिंजी बि ख़बर आहे। असां ॿई गॾु कीअं कंदासीं हिकिड़े इदारे में कमु? न तव्हांजूं आदतूं मां न कयां, तव्हां मुंहिंजूं आदतूं न कयो। हाउ कैन वी वर्क टुगेदर? जी बाबा अच्छा, हुन में इहा सचाई जी पहलू हूंदो ॾाढो, ओपननेस हुई। बाबा मां तुंहिंजे लाइ कोन चयो आहे मोहबुल्ला शाह जो मतां सम्झे त मां थोरो कयो, मां कोन अचो थी। पोइ बाबा कीअं थियो? चई बाबा तोखे हुन प्राइम मिनिस्टर जेको आहे न उन चयो त हिनखे अपॉइंट कयो। मुंहिंजी कीअं ॻाल्हि असांखे ॿुधायो रफ़ीक आख़ुद साहब, ॻाल्हि त ॿुधायो छा आहे ॻाल्हि? चई भई ॻाल्हि ही त KDA ते इलाही कंप्लेंट्स ईंदियूं रहंदियूं, उहो प्राइम मिनिस्टर ॾे बि ईंदियूं त हे KDA में हे धूड़ चाहे थो थिए, हे थो थिए, हे प्लाट धूड़ चाहे विक्रोशू हेरा फेरी जो धंधो। पोइ उन ते भुट्टे साहिब जे चवण ते जस्टिस चन्ना जी कमीशन हुननि रखी, ZA चन्ना, 1 मैन कमीशन, त हे ॾिसे बाबा माण्हुनि जूं कंप्लेंट जी छा ॻाल्हि आहे। सो उन कमीशन जी जेका इहा रिपोर्ट आई चीफ मिनिस्टर ॾे, चीफ मिनिस्टर मोकली प्राइम मिनिस्टर ॾे, छाकाणि उन जे चवण ते इहा कमीशन ठही। त उन कमीशन में उहो जस्टिस चन्ना चयो त भई ॻाल्हि जेका आहे इनखे ख़राबु करण वारा 2 माण्हू आहिनि, हिकिड़ो ॾियान सादिक अली, ॿियो DG जेको हुते عباس अली शाह। 2 माण्हू हिननि मिली असीं धुम लाइ ॾिनी आहे। को कानून, को प्रिंसिपल, को मॉरलिटी, का शइ कोन्हे। सो चई उहा हाणे वई हुनजी रिपोर्ट। पोइ चई जतोई साहिब खे चई चीफ मिनिस्टर जे, बाबा हाणे मां हीअं थो कयां, या सादिक खे मां नथो तब्दील कयां पोलिटिकली, उनखे मां कढियो त वीदो पीर पघार ॾे हलियो। सो मां हुनखे रखंदुसि पाण वटि पीपुल्स पार्टीअ में, वज़ीर बि रहंदो, पर मां हुनखे डायरेक्टर जनरल अहिड़ो थो ॾियणु चाहियां जो हुन सां भाई बंदि न थिए, बिल्कुलु ॿिए क़िस्म जो माण्हू हुजे। सो जी भई ॻाल्हि आहे पाण थो ॿुधाए, हाणे ख़तमु थी
ये बाबा 8 नाला विया वो चीफ मिनिस्टर 5-4 माण्हू हुआ उहे बि रखे उन में मां बि 3-4 माण्हू रखिया नाला त भई हाणे इन्हनि मां कंहिंजो असांजो थिए पोइ हुन वरी हेठि तुंहिंजे नाले ते कयो टिक हाणे न थिया चीफ मिनिस्टर जो माण्हू न मूं वारा माण्हू हाणे बाबा मुंहिंजे वस में कोन्हे मां सीरियसली चयो मुंहिंजो जाम साहिबु मां वाकई ॿाहिरि पियो वञा पढ़ण लाइ उहो जेको ॿुधायांव न शुरू खां हले पियो मुंहिंजो शौक़ु ऐं मूंखे कोई शौक़ु कोन्हे DG KDA थियण जो अरे बाबा हिते माण्हू हथ सां कपराइण DG KDA थियण लाइ तूं चओ त तोखे न आहे शौक़ु मुंहिंजो साईं मूंखे न आहे शौक़ु करिणो चई पोइ हीअं करे तूं वञी चीफ मिनिस्टर सां मिल ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे हथ में आहे कोन बिलीव मी उतां मां उथियुसि लंच ख़तमु थी सिधो मां आयुसि चीफ मिनिस्टर हाउस उते जतोई साहिब जो PRO हूंदो हो ग़ुलाम हुसैन अब्बासी उन सां अची मिलियुमि मुंहिंजे भई मूंखे जतोई साहिब सां मिलणो आहे ज़रूरी को टाइम वठी ॾे चई वेह थोरी देरि पहुचांसि थोरी देरि खां 10-15 मिंटनि खां पोइ सॾायो भलो माण्हू वेरी डिसेंट जेंटलमैन होम सोने तलका था ॿिए ख़बर मिला शाह साहिब छा मुंहिंजो साईं मूंखे हाणे इहो जाम सादिक साहिब ते मानीअ ते सॾियो ऐं उते मूंखे इहे ॿुधाईं त बाबा तोखे त DG KDA करे ॾिठो अथऊं मूं चयो तव्हांखे ख़बर आहे मां त ॿाहिरि वञा पियो प्रोग्राम ते ऐं मूंखे DG थियण जो कोई शौक़ु कोन्हे ऐं मुंहिंजो साईं तव्हांखे बि ख़बर आहे जाम सादिक जी ऐं मूंखे पंहिंजी ख़बर आहे हुन सां कीअं मां कमु कंदुसि चई बाबा ॻाल्हि ॿुध इहा उहो दराज़ मां हुन में फाइल कढियो 8 नालनि वारो चई साईं हे ॻाल्हि ॿुध बाबा तूं सबरी पढ़ उहो साॻी सबरी हुजे त जस्टिस चन्ना कमीशन ठही उन रिपोर्ट ॾिनी त भई हीअ आहे पर प्राइम मिनिस्टर चए थो त हाली या मूंखे रहणु ॾियो मां DG KDA चेंज कंदुसि उन लाइ मूंखे नाला मोकिलियो उन्हनि में साईं 8 नाला विया और मज़र रफ़ी साहिब हूंदो हो सेक्रेटरी उनजो नालो वियो सलमान फारूकी हो उनजो नालो वियो ॿियो शाह साहिब हूंदो हो सेक्रेटरी CNW जो नालो यादि नथो उनजो नालो वियो इमदादुल्ला उनजो नालो वियो 8 नाला हिकिड़ो मुंहिंजो चए भाई ॾिस 8 नाला विया उन मां टिक कयो आहे तुंहिंजे नाले ते सो हाणे मुंहिंजे न आहे शाह साहिब हाणे तूं छॾे थो पोइ वञजांइ पढ़ाई जो वरी ॿियो दफ़ो बि पोस्ट अॻे दफ़े ईअं थियो बाबा ॿिए दफ़े वरी थींदो हाणे प्राइम मिनिस्टर जो हुकुम आहे पढ़ाई पई थींदी हे कमवल हाली पे गुड पॉइंट त मूंखे अञा बि इत्मीनान न आयो मां आयुसि हिते स्टेट गेस्ट हाउस में हिते हुनजो प्राइम मिनिस्टर जेको मिलिट्री सेक्रेटरी हो उहो हिते रहियल हुजे उहो बाद में वरी प्रोमोट बि थियो वरी जॾहिं BB हुई त उहो एडवाइज़र करे उनखे रखे वरी हुन सां मुलाक़ात थींदी ओके जनरल हाई ब्रिगेडियर आयुसि मां हिन सां मिलण त अची वेंदो नालो हुनजो कयूं हा न ॿियो माण्हू अची वेंदो नालो सो बेनज़ीर साहिबा जी पहिरीं हुकूमत 88 में ब्रिगेडियर रमान हो अची वेंदो उहो एडवाइज़र डिफेंस ते हो BBA जी पहिरीं हुकूमत में प्राइम मिनिस्टर साहिब जो मिलिट्री सेक्रेटरी हो एंड ही वाज अ ब्रिगेडियर एट दैट टाइम सो हिते स्टेट गेस्ट हाउस में वियासीं हुनखे सारी ॻाल्हि ॿुधाई चयो बाबा मूंखे ॿाहिरि पियो वञां पढ़ाई जे लाइ हीउ ॾियान साहिब हे ॿुधायो ऐं मूं चयो ॾियान साहिब जी तव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे भई मां हुन सां कीअं कमु कंदुसि क्या बैठो ना मैं आपको बताता जाम साहब को प्राइम मिनिस्टर ने बुलाया है उसको ऐसा सबक पढ़ाया है कि आपको मजाल है जाम की कि आपको कभी भी किसी बात पे आपको गुस्से नहीं करेगा न आपके किसी फैसले को तब्दील करेगा देयर विल बी नो इंटरफेरेंस नो जीरो प्राइम मिनिस्टर ने ऐसा उसको समझाया है कि मैं जिस आदमी को रख रहा हूं वो उसमें यू विल नॉट इंटरफियर ठीक है
मतलब मुझे बहर में नहीं जाना ना, मैंने कहा आप नहीं जाओगे बाहर फिलहाल जाके, कि आपको पता मुझे आपको पता है कि आपको क्यों किया है? मुझे नहीं खबर की थी। अच्छा यो तो हाणे गवर्नर जो मिसाल तो तव्हांखे ॿुधायां, यार दोस्तन जी खबर थी पे, क्या आपको याद है आप जब डीसी चेकअप आते 74-75 में, अच्छा मुझे उन्हीं में इश्यू रिमेंबर 74-75 में प्राइम मिनिस्टर भुट्टे साहब जो सब खां वॾो मुखालिफ़ जेको उन ज़माने में एयर मार्शल असगर खान नओ इमर्ज थियो, नओं जलसा वठो कंदो, मां हीअं कंदुसि हीअं कंदुसि। असगर खान उन ज़माने में 75 जी शुरूआत हुई, टूर रखी थी सिंध जी ऐं बलोचिस्तान, कराची में आयो, पोइ हैदराबाद, पोइ सखर, पोइ जैकाबाद, पोइ कोयटा, इहो रूट हुई। हाणे हुन जो टूर जो शुरू थियो त सेक्रेटरी होम हूंदो हो मामा ख़ान जुणे जो, मशहूर, उनजो मूंखे फ़ोन आयो, उन अंदाज़ हूंदो न त उहो अची रहियो आहे न, तव्हां 144 लॻायो, हिनखे जलसे जी इजाज़त न आहे। उते छाजे लाइ? अरे हिन जाम सादिक इहो जेको आहे एयर मार्शल मुंहिंजे बाबा जैकाबाद, हिनखे को सुञाणे ई कोई कोन्हे, छाजे लाइ 144 आना? बाबा मां चवां थो न होम सेक्रेटरी, मां डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट आहियां न, मां सम्झां थो का ज़रूरत कोन्हे, हर भरू न चओ पहिरियां, वाई मेक अ बिग इशू। हुन वरी कंप्लेंट कयो जतोई साहब खे, वरी जतोई साहब जो फ़ोन आयो, बाबा होम सेक्रेटरी थो चए, उहो चए थो 140 लॻायो, तव्हां नथा लॻायो। मुंहिंजो साईं तव्हांखे बि ख़बर आहे हिते असगर खान खे केरु सुञाणे? ऐं मां चयो मां सुञाणे, वाक़ई मुंहिंजो खोसो आहे हिकिड़ो जेको मेज़बान, मां उनखे सॼो, उन चयोसीं मां ग़रीब माण्हू, मां जी तव्हांखे नंढी आहे हिकिड़ी औताक, उन में 30-40 माण्हू ईंदा, मां त उन औताक जे अंदरि कयो आहे। मूं चयो साईं हरू भरू? चई बाबा ठीकु आहे, तो थी आहे। हलो साईं ठीकु आहे। उहो जाम हिते आयो, कराची खां जॾहिं हलियो हैदराबाद इमदाद उन्हनि हुजे डीसी, हुन हैदराबाद जिते लतीफ़ाबाद में रहियो त उते उन्हनि खे चई पाणी ऐं बिजली घर उन घर जी बंदि करे छॾी, हाणे घर खां ॿाहिरि न पियो निकिरे। त उहे हुनजा ज़ाइ थी वियो 2 ॾींहं, आयो साईं सखर, उते हुजे यूसुफ जमाल सेक्रेटरी, जेको गवर्नर जो पोइ सेक्रेटरी बि थियो, यूसुफ जमाल हुजे डीसी। त उते हफ़ीज़ टाकीज़ जेका आहे उन साम्हूं मैदान आहे न, त उते हुननि जलसो पियो कयो, जेके हिन जा माण्हू हुजनि असगर खान जा। हाणे साईं डीसी मोकिलियो पुलिस खे, पोइ हणी तंबू शंबू टोटे फिरियो के हिनखे पुलिस वैन में विहारियो, घोटकी खणी विया जिते हिनजी ज़मीन हुई, चयोसि हाणे हिते एयर मार्शल घोटकी असगर खान खे अयूब खान जे ॾींहंनि में ज़मीन अलॉट थी हुई। हिनखे बंदि करे पुलिस रोड़ी हुनखे वठी वई राति ते, हिनजो माना सखर बि पूरो, हैदराबाद बि पूरी। हाणे साईं ॿिए ॾींहुं अचे पियो, हाणे 144 लॻाई कोन हुजे त हे वाह हिकिड़ो जेको डिवाइड थो करे शिकारपुर जेका मां ॾिसी, ऐं उते माण्हुनि खे रिसीव कयो जेके 40-50 हा, त हिनखे तर्जो लॻे का हे कमु कीअं थियो। ख़ैर हुन जलसो कयो, उहो साॻियो जेको खोसे साहब चयो। हा, वरी खोसो आयो अध में ॾींहं जो, चई साईं हे सुबुह जो वञी आयो, उते जो सखर में झगड़ा थिया त हाणे शाम थी, चए थो तव्हां रहंदुसि राति जो। साईं मां त ग़रीब माण्हू आहियां, मूं वटि त न फ्लश सिस्टम आहे, न का शइ आहे, मां किथे हिनखे रहायां। हाणे महिरबानी कर तूं हिनखे सेक्रेटरी हाउस में कराए, मेन ऑपोजिशन लीडर प्राइम मिनिस्टर जो, पर तव्हांखां कमु हाशिम मेमण वारो वरिते। हाणे छा आहे त कानून इहो थो चए, शाह नवाज़ जे फ्यूनरल ते हाशिम मेमण साहिब ईअं कयो। छा हुजे त पंहिंजो लास्ट रूल्स जेके न गेस्ट हाउस सरकार, जेकॾहिं क्लास 1 ऑफिसर सर्विंग या रिटायर जेकॾहिं रिक्वेस्ट करे थो त रूम तव्हां अलॉट करे सघो था, भले रिटायर हुजे, जे ख़ाली हुजे त। हाणे रूम ख़ाली हुयो, एयर मार्शल असगर खान रिटायर्ड क्लास 1 ऑफिसर, मां हुनखे अलॉट कयो। अब कमरो त आयो, राति जो रहियो, सुबुह जो हलियो वियो कोयटा, नॉन इशू कोन थियो, न्यूसेंस थी न। अब मुंहिंजे ख़िलाफ़ हुयूं टेलीग्राम्स भुट्टे साहब जी, डिप्टी कमिश्नर त अहिड़ो रखियो आहे
जो हिते पंहिंजो नथो हैदराबाद सखर में ॾिस छा थियो, हे हिनखे 144 विनर लॻाई ऐं हे पंहिंजो हुनखे सर्किट हाउस में रहणु ॾिनो अथई। अब हे जो हुई मूंखे हिकु ॿ दोस्त हुते कमु कंदा PM सेक्रेटेरिएट में, हुननि फ़ोन कयो, बाबा हे ॻाल्हि सही आहे छा? मूं चयो मां ॻाल्हि सही आहे। अरे बाबा तूं कीअं कमु कयो इहो? अरे मूं चयो बाबा का वॾी ॻाल्हि त कान्हे, हीउ जेको आहे इज़ एंटाइटल्ड रूल्स में ॿिया नॉन इवेंट आहे, तव्हां हुनखे वॾो इशू छो था ॾियो? चुपचाप करे आयो, चुपचाप करे हले वियो। हाणे तव्हां ते हाई कोर्ट में केसिस आहिनि न, हैदराबाद जे DC ते, सखर वारे DC ते, वहां ते त कुझु कोन्हे न। मां त नॉन इवेंट ई अकुड़ सां माण्हू कमु करे। ख़ैर वई जो टेलीग्राम पीपल्स पार्टी जो उहिदेदार हे जो हफ़ीज़ शेख आहे न, हिन जो पीउ आहे अब्दुल नबी शेख, इहो सदर हो न, जेकबाद जो सदर हो न, हफ़ीज़ शेख जो वालिद अब्दुल नबी, उन वकील इहो टेलीग्राम्स मोकिलियो। हाणे साथी कुदरत इहो पई करे त कुझु ॾींहंनि में भुट्टे साहिब जो प्रोग्राम थियो, लाड़काने वञणो हुयो, त लाड़कान जो एयरपोर्ट नंढो हो उन ज़माने में, त थींदो इहो हो त उतां ईंदो हो जेकबाद, इहो एयरबेस आहे न, एयरबेस हिते जेट हुनजो रहंदो हो, पोइ वरी हेलीकॉप्टर में वेंदो हो लाड़काने, वरी उतां मोटी हेलीकॉप्टर में। अच्छा, सखर न ईंदो हो? जेकबाद ईंदो त मुंहिंजो अक्सर जो ईंदो हो न महीने में, मुंहिंजी हुन सां DC मां मुलाक़ात पई थींदी, जेके तव्हां फोटो था ॾिसो। हाणे छा थिए, मोकिलियो हफ़्तो खनि थियो आहे साईं, मुंहिंजे ख़िलाफ़ु टेलीग्राम्स वयूं, उहो जेको अॻाड़े ॿुधायो आहे, जेके यार दोस्त मूंखे 20-25 फ़ोन ईंदा हुआ रोज़, उहे 5 थी विया, 4-5 थी विया। माण्हुनि चयो हिन खां परे ॻाल्हायूं। हाणे साईं आयो भुट्टो साहिब हुन ॾींहुं लथो, साईं मां रिसीव कयो, ॿिया सभई जेके हुया, जतोई साहिब प्राइम मिनिस्टर ही हो, अब्दुल नबी शेख प्रेसिडेंट, उहो बि सेक्रेटरी बि हो। हाणे हिननि छा कयो, अब्दुल नबी शेख जेके हुया पीपल्स पार्टी ज़िले जा, त उन ज़माने में खारदार तार हीअं लॻल हूंदी, जेकबाद में कुझु कोन हूंदो, नंढो शामियानो असां हणाईंदा हुआसीं, उन में कुझु सोफ़ा हूंदा, हिकु फोटो आहे उहो ॾेखारींदो आहे। हिननि छा कयो, 50-60 माण्हू पंहिंजे उन खारदार तार जे परे पासे ॾों हिननि बीहारियो त नारा हणो शाह साहिब जे ख़िलाफ़, त ॾेख ऐं हेॾो असांजो DC जेकबाद मुर्दाबाद। त हीउ चीफ प्राइम मिनिस्टर बि ऐं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट असांजी उथी शिकायत कंदो, ऐं असां हेॾो नारा हणंदासीं, ऐं पोइ प्राइम मिनिस्टर को न को ऑर्डर कंदो। हाणे उहो माण्हू आया, मूंखे ख़बर आहे कीअं, SP पुलिस मूंखे ॿुधाए पई चए तव्हांजे ख़िलाफ़ु कठा थिया अथव माण्हू। हलो आयो, मां रिसीव कयो, ॿिया जतोई साहिब चीफ मिनिस्टर, मुंहिंजो ॾाढो प्रोटोकॉल हूंदो, हे हीअं माण्हू गॾु थींदा, ही उॾाम प्रॉपर आई वुड रिसीव हिम, पोइ जतोई साहिब सां मिलंदो या ॿियनि सां। हाणे जो लथो प्राइम मिनिस्टर, मिलियोमांसि, बाक़ी ॿियनि सां चीफ मिनिस्टर सां, ॿिया वज़ीर हे हो, ज़िले जो प्रेसिडेंट, मिलण में फ़र्क़ु होसि, वॾो फ़र्क़ु साईं, न ॿुधायो था न। हाणे इहो जो हिन सां मिलियो त पोइ हाणे छा कई, मुंहिंजे कुल्हे ते हथु रखी, ही पुश मी टू वन साइड। ओके, हाणे हिननि खे मिलियो सही, बाबा तव्हां हलो ओॾे वञी शामियाने में, मूंखे हिन माण्हू सां ॻाल्हाइणो। ऐं तव्हां सां अकेले जो ॻाल्हाईं त मुज़ाहिरीन जेके बीठा उहे सम्झी विया। हाणे अंग्रेज़ी में ॻाल्हाए पियो, young man, I have heard complaints against you that when Asghar Khan came, you not only did not have 144, you allowed him to stay in circuit house. I said, sir, yes. I did not impose 144 because nobody knows Asghar Khan here. He has no following. And I had called the organizers and they said, Baba, only 40-50 manu inda. So I said, sir, why make a big issue? And he was holding it within the courtyard. In any case, 144 doesn't apply within. So, there have been cases, Hyderabad and everything, but no case here. This was a non-event. I didn't want to make a big issue. Okay. You gave him also room in the circuit house? I said, sir, yes, I gave him because that man came, that Asghar Khan had changed his program. Host came and requesting, say, I don't have any place. Where this man says, suddenly changed his program. And sir, under the rules, a retired class 1 officer is entitled. So I gave him, yes. He came, it was non-event. Okay. Young man,
I believe, young man, you took a risk, but you came out all right. You took a risk, but you came out all right. हाणे वो अञा हथ हुनजो मुंहिंजे कुल्हे ते, हाणे असां ॿई हल पिया, अञा हुनजो हथ मुंहिंजे कुल्हे ते, हाणे असां एंटर कयासीं शामियाने में, त हो जी पीपल्स पार्टी वारा तयारु वेठा न नारे वारा, मुज़ाहिमत ग्रुप, हा गोरिल्ला फोर्स, हुनजो त भई हाणे ईंदो वेह त असां शुरू कयूं। हाणे हुननि जो ॾिठो त जेको 5-6 मिंट हिन सां ॻाल्हाए पियो, हथ पियो आहे हिन जे कुल्हे ते, अञा अचे थो शामियाने में आहे त हिन जो कुल्हे ते आहे हथु वेठो। ख़ुदा जो कसम माण्हुनि जो अख़लाक़ त तव्हांखे ॾेखारिया हा, आई ओपनर सभिनी जे लाइ। मूंखे पोइ जतो हिसाब पाण में खिले पियो ॿार, हाणे अची वेठो न प्राइम मिनिस्टर, उहो मुंहिंजो फोटो पियो आहे, मां बीठो आहियां हुन सां भरिसां, ख़ुदा उहो ई माण्हू ज़िले जो प्रेसिडेंट अब्दुल रबी उथी बि, सर अव्हांजी वॾी महिरबानी, एॾो तव्हां बहितरीनु डिप्टी कमिश्नर असांखे ॾिनो आहे, तव्हांजो वॾी शुक्रिया साईं। एॾी हाणे जॾहिं हुननि ॾिठो त प्राइम मिनिस्टर हिन सां ख़ुशि आहे, शेख साहब जी नज़रियाती लाइन बदिलजी वई, ॾिठो त हे ठीकु थो अचे, अरे बाबा हिन ते नाराज़गी जे बजाए हिन जे कुल्हे ते त अचनि था यंग मैन खयूं थो अचे साण साईं। हो चइसि बजाए बिफोर एनीबॉडी स्पीक्स, जो प्लान ख़राब न थिए, प्लान ते कंट्रोल कर, उथी बीठो। साईं ॾाढी महिरबानी अव्हांजी, जो अहिड़ो असांखे डिप्टी कमिश्नर ॾिनो अथव, तमामु बहितरीनु माण्हू आहे, ईमानदार आहे, सही थो कमु करे, ॾाढी शुक्र आहे असांजो। हो जेके 60 माण्हू ॿाहिरि बीठा हुआ उहे वाइड़ा, हाणे छा कयूं असां? ख़ैर साईं वियो प्राइम मिनिस्टर, वरी लाड़कानी हलियो वियो, महफ़िल ख़तमु थी वियो, जतो ई साहब मूंखे खिले पियो, छा कयो तो छा मूंखे पोइ मां इन करे थो रेफरेंस ॾियां त मूंखे पोइ इहो मिलिट्री सेक्रेटरी इहो मिसाल ॾिनो, मां त विसारे छॾियो त हिन रिवार्ड में तोखे मिली आहे। उन चयो त बाबा तूं स्ट्रॉन्ग कैरेक्टर वारो, हा प्रेसिडेंट आहे तुंहिंजे परफॉर्मेंस, वो तो आके मूं तेरे पूछोमांसि, जी बाबा तुम्हें तजुर्बा है ना, मैं बताता हूँ आपको, वो जो बात थी ना, that you could take the right decision and judgment देखी कि हाँ एक नॉन इशू को बड़ा, why should I make a big issue, इसको मैं कंट्रोल कर सकता हूँ, तो he said वो याद है उनको, और यहाँ आपको जो रखा है ना वो इसलिए रखा है, you will resist the pressure and you will do the right thing, आप उसके साथ पार्टीबाजी नहीं बनोगे। और समाज इत्मीनान भी थियो कि उसको इतनी डांट पड़ी है, आपको मजा आ जाएगा कुछ कहें। और सर ठीक मेरी थी, मां चार्ज वती डीजी KDA, चार्ज वती एज अ कर्टसी जेका थी दिया, आई हैव टू कॉल ऑन द मिनिस्टर, ठीक। हाणे से कल लंच पे कई, हाणे से मां सबाड़ी डेटा हुनजो, हाणे आयो मां सेक्रेटरीट में मिलण, हुनजे जहिड़ा तरीक़ा। अब मूंखे तूं न ॻाल्हि ॿुधाए मुंहिंजा, मूंखे अब अहिड़ी मुंहिंजी खल लाधी आहे प्राइम मिनिस्टर, मां तोखे कुझु न चवंदोमांइ, मुंहिंजे चवण खां अॻु में मां तोखे कुझु न चवंदुसि, बाबा मूंखे ख़बर आहे तूं जेको सही सम्झे थी उहो तूं कजांइ, ऐं तुंहिंजे कम में मां इंटरफियर न कयो, जेकॾहिं तूं सम्झाई का अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे चइजांइ, ॿिए खे न वञी चइजांइ, ऐं मां उहा ॻाल्हि न कंदुसि, ठीकु साईं, वॾी महिरबानी, इहा अंडरस्टैंडिंग तव्हांजे मुंहिंजे विच में थी, त तव्हां इंटरफियर न कंदो। मूं चयोमांसि मूंखे इज़त अॻे बि हाणे बि, ऐं जेको मां सही सम्झंदो उहो कंदुसि, तव्हांखां सलाह बि पुछंदुसि, पर जेको सही ॻाल्हि आहे, पर जेका बदनामी थी आहे KDA जी, उहा घटिजे, हुकुमरानी जी क्वालिटी ऑफ गवर्नेंस, इहो जेको आर्टिकल आहे न, इहा ई आहे। असां थियो, हाणे असां चांहि पिया पी, गपशप थी, हाणे जाम सादिक जी वरी ॿी तबियत हाणे उहो ॾेखारियां थो। हाणे सभु कुझु डांट पई आहे हेॾी प्राइम मिनिस्टर खां वठी, ॿिया बि हिकु मिसाल आहिनि, पाण ई ॻाल्हि ख़तमु था कयूं, डांट पई आहे सीरियस, और मूंखे पाण एडमिट थो करे, बाबा मूंखे ॾाढी सुठी मुंहिंजी डांट पई आहे, मूंखे दॿ कढी अथसि, ॾाढी तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी चांहि शाय पी थी, हाणे मां उथण वारो आहियां, हाणे उथे या बीठा सलाह, पर मोहिबुल्ला शाह हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो जी, मां हेठां कमु कराया, तोखे ख़बर ई न पए, पोइ त तूं शिकायत न कंदे न,
अरे तूं अञा बाज़ न ईंदे माना अञा बाज़ न ईंदे जान सादी करी तो ऐं मूंखे साम्हूं थो चए बाबा तोखे ख़बर मुंहिंजे हेठि तनख़्वाह अथनि न हेतिरा सा कुझु मूंखे चई मां हेठां कमु करायां तोखे ख़बर ई न पए पोइ त तूं शिकायत न कंदे न मथे शिकायत करे या ख़बर पवई त मूंखे ॿुधाए मां चेंज कंदुसि बदिली में पर ईअं ॿेली न कजांइ मूंसां सो याब सादिक जी तव्हां ॻाल्हि कई इहे ॿई ॻाल्हियूं तव्हांखे मां ॿुधायूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि पर हाणे असांजो वक़्तु आहे पोइ इनशा ख़ुदा कंदो वरी ॿी महफ़िल थी पोइ वरी ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं साईं मोहबुल्ला शाह साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी ऐं असांखे तव्हां टाइम ॾिनो असां वरी ॿी वेक में गवर्नेंस ते हुकूमतुनि ते ख़ुदि स्टेट ते ऐं पाड़े वारनि मुल्कनि में या ख़ुदि तव्हां भुटे साहिबु या बेनज़ीर साहिबा सां जेको वक़्तु गॾु रहिया आहियो गवर्नेंस ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे इहो सभु असां तव्हां खां ॼाणणु था चाहियूं तव्हांजी वॾी महिरबानी ख़ुशि रखे ख़ैर सां थैंक यू वेरी मच वरी इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी नाज़रीन साईं मोहबुल्ला शाह साहिब सां असांजी हीअ पहिरीं वेक पूरी थी वरी असां पाकिस्तान जी स्टेट पाकिस्तान जा सूबा स्टेट ऐं सूबनि जे विच में स्टेट ऐं सोसाइटी जे विच में सोसाइटी जे अंदरि जेको कुझु थिए पियो रंधिणे में रोलो केतिरो आहे बाएताल केतिरो आहे या वे आउट छा आहे कमु कीअं बहितर थींदो इन्हनि समूरनि मामलनि ते साईं सां असांजूं ॻाल्हियूं थींदियूं अॼोकी वेक में तेसि ताईं वठूं था इजाज़त असां सां गॾु रहिजो लीडर TV ॾिसंदा रहो वॾी महिरबानी